कुल पढ़ंदा दुआ घुरंदासीं असांजी भेण शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे लाइ। सभु दोस्त कुल पढ़ो। रहमत में कबूल फरमा। सवाब शहीद अवाम जी न्याणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे रूह खे बख़्श कयूं था। अल्लाह उन जी क़बर ते पंहिंजे नूर जी रहमत जी वस्कार फरमा। ऐं असां जेतिरा बि हिन धरतीअ ते असां संदसि अक़ीदतमंद ऐं दुआ गुआयूं उन समूरनि खे उन जे सही मिशन ऐं मक़सद ते पंहिंजे क़ौम ऐं धरती जे लाइ तरक़ी करण जी सची नियत सां तौफ़ीक़ नसीब फरमा। जीअं असांजी शहीद भेण पंहिंजे क़ौम जे लाइ तड़पंदे पंहिंजी जान क़ुर्बान कई, असां समूरनि खे पंहिंजे क़ौम ऐं धरती ऐं अवाम जे लाइ ओड़ी तरह सां सचाईअ सां क़ुर्बानी ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन।